डे जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जारी आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो हिन वक़्त बि जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे, जॾहिं त नौशहरो, फिरोज़, पटीदन, कंडियारो, खानवाहण, सेवण ऐं वर्कशॉप में वसकारो थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे खां पोइ पानी बीहजी वियो आहे, बिजली बहाल न थी सघी आहे। शहरनि जो ॻोठाणनि जो शहरनि सां राब्तो कटिजी चुको आहे। ॻोठाणनि जो शहर ॾांहुं अचण वञण वारा रस्ता बंदि थी चुका आहिनि। ऐं ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे सबबि पाणी बीहजी वियो आहे, बिजली बहाल न थी सघी। अव्हांखे मौसम जी सूरत-हाल बाबति आगाह कयूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे सबबि पाणी बीहजी वियो, बिजली बहाल न थी सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। थरड़ी मोहब्बत मां तफ़सील मालूम कंदासीं ख़लाक चांडियो खां। जी ख़लाक चांडियो। जी ख़लाक। ख़बर अवां शेयर कई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे सबबि पाणी बीहजी वियो, बिजली बहाल न थी सघी आहे। मौसम जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ सूरत-हाल बाबति आगाह कयूं पिया। बरसात जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। न्याहीं वही अचण सबबि ॻोठाणनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियलु आहे। ॻोठाणनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, इंतिज़ामिया पारां उपाउ न वठण जे करे शहरनि जो ॻोठनि सां राब्तो कटियलु आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, कारोबार मुतासिर थी रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी रही आहे। जॾहिं त कराची जी सूरत-हाल बाबति आगाह कंदासीं। कराची में मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात पवण खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे खां पोइ मौसम वणंदड़ थी वई आहे। कराची जी सूरत-हाल मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो, कहिड़ी सूरत-हाल आहे हिन वक़्तु कराची जी? जी बिल्कुलु, सिंध जे राजधानी शहर कराची में जेको आहे हिन वक़्तु केतिरनि इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो जेको आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। जॾहिं त गुज़िरियल राति खां तेज़ बरसात पवण खां पोइ मौसम जेका आहे उहा वणंदड़ थी वई आहे। हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ मौसम जेका आहे उहा वणंदड़ थी वई आहे। हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ कराची जे केतिरनि इलाइक़नि में जेको आहे 50 खां वधीक बिजली जा फीडर जेके आहिनि उहे पिणु ट्रिप थी विया आहिनि। जॾहिं त ॿुधाईंदमि कराची जे लियारी, बल्दिया टाउन, औरंगी टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे केतिरनि ई कलाकनि खां बिजली जेको आहे उहा पिणु बंदि आहे। जॾहिं त मौसम खाते जो इहो चवणु आहे त अॼु कराची में जेको आहे हल्की बूंदाबांदी पवंदी ऐं शाम जे टाइम ते जेको आहे बरसात जो तेज़ वसकारो थींदो। लेकिन हिन वक़्तु जेका आहे कराची जी मौसम जेका आहे उहा वणंदड़ आहे। जॾहिं त गर्मी पद जेको आहे मौसम खाते पारां ॿुधाए थो वञे त कराची में 35 खां 36 सेंटीग्रेड पद रहंदो। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी, आगाह कयो। जी नाज़रीन, आगाह कयूं पिया। मौसमियात खाते कराची में अॼु बि हल्की बरसात जी आगाही करे छॾी आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान शहर में गजगोड़ सां गॾु हल्की बरसात पवण जो पिणु इम्कान आहे। कराची में गजगोड़ सां गॾु वक़्फ़े सां बरसात जो इम्कान ॿुधायो पियो वञे।